जयपुर भरसा साले पर ताज पेट्रोल पंप भरसा बल्दियाती इलेक्शन लाइ जमियत उलमा इस्लाम तरफ़ां हिकु अज़ीम शान प्रोग्राम करायो वियो, जंहिंजा महिमान ख़ासि अल्लामा राशिद महमूद सुमरो, मौलाना मोहम्मद सालेह अंठण, जंहिंजी अॻवानी तालुका अमीर मौलाना असदुल्ला भइयो, फरज़ान अली धांधू ऐं ॿियनि बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि सां गॾु सालेहपत जी अवाम वॾे अंग में शिरकत कई। अल्लामा राशिद महमूद सुमरो ॻाल्हाईंदे चयो त सालेहपत में असांजो हिकु उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियो। इहा तब्दीली जी निशानी आहे। हिन अवाम खे पुरज़ोर अपील कई त किताब ते ठपो हणी असांजे उम्मीदवारनि खे कामयाब कंदा। हिन वधीक ॻाल्हाईंदे ॿुधायो त घर लाइ ट्रांसफार्मर ऐं घेटीअ ॾेई वोट वठनि था। सालेहपत में अमीरनि जे बंगलनि ते कुता बि एसियुनि में आहिनि ऐं चुपायो माल खे पखा लॻल आहिनि। अवाम बुख विघे मरे थो। इमरान ख़ान जी महांगाई अवाम भोॻे थो। सियासतदान अवाम ॾे वोट लाइ क़ुरान खणी वञनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।